ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 14/9/2024। सतगुरु बेटा बाप दादा चवनि था, मिठे मिठे ॿार बाप जी श्रीमत ते हटी करे पंहिंजो श्रृंगार करो। बाबा जी श्रीमत ते हली करे असांखे पंहिंजो श्रृंगार करणो आहे, पर चिंतन सां पंहिंजो श्रृंगार बिगाड़ो न, टाइम वेस्ट न करो। ॿियनि जे बारे में चिंतन करे, ये हीअं थो करे, हीअं थी करे, अहिड़े पर चिंतन सां पंहिंजो श्रृंगार बिगाड़ो न, टाइम वेस्ट न करो। प्रश्न आहे, तव्हां ॿार बाप खां बि तिखा जादूगर आहियो कीअं? उत्तर, जाते हिते वेठे वेठे तव्हां हिन लक्ष्मी नारायण जहिड़ो पंहिंजो श्रृंगार करो था न, हिते वेठे पंहिंजे पाण खे चेंज करो था, इहा बि जादूगरी थी। सिर्फ़ु अलफ़ खे यादि करण सां तव्हांजो श्रृंगार थी वेंदो आहे। कोई हथ पांव हलाइण जी बि ॻाल्हि न आहे, सिर्फ़ु वीचार जी ॻाल्हि आहे। योग सां तव्हां साफ़ स्वच्छ शोभनिक ठही वेंदा। योग सां असां साफ़ स्वच्छ शोभनिक ठही वेंदासीं। तव्हांजी आत्मा शरीर कंचन ठही वेंदो। योग सां असां साफ़ स्वच्छ शोभनिक थी वेंदासीं। जीअं जीअं बाबा खे यादि कंदासीं, असांजी आत्मा साफ़ स्वच्छ शोभनिक थी वेंदी। तव्हांजी आत्मा शरीर कंचन ठही वेंदो। इहे बि कमाल आहे न। ओम शांति। रूहानी जादूगर वे रूहानी ॿारनि खे जो बाप खां बि तिखा जादूगर आहिनि, उन्हनि खे सम्झाइनि था। जादूगर, सभिनि खां वॾो जादूगर बाप असांखे चए थो, मूंखां बि तव्हां जादूगर वॾा आहियो। तव्हां हिते छा करो था? हिते वेठे वेठे कोई चुरपुर न आहे। बाप अथवा साजन सजननि खे युक्ति ॿुधाइनि था। बाप अथवा साजन सजननि खे युक्ति ॿुधाइनि था। साजन चईंदा आहिनि, हिते वेठे तव्हां छा कंदा आहियो? पंहिंजे खे तव्हां ईअं अहिड़ा लक्ष्मी नारायण मिसाल श्रृंगार कंदा आहियो। मिसल लक्ष्मी नारायण मिसल श्रृंगार था करो। कोई सम्झंदा, कोई ईअं सम्झंदा कि लक्ष्मी नारायण जहिड़ो ख़ुदि जो श्रृंगार था करनि। तव्हां हिते सभु वेठा आहियो, पोइ नंबरवार पुरुषार्थ अनुसार तव्हां ई त हूंदव न। बाबा चवनि था, नंबरवार पुरुषार्थ अनुसार तव्हां ई त हूंदव न। बाप चईंदा आहिनि, अहिड़ो श्रृंगारे हुए ठहिणो आहे। तव्हां वटि एम ऑब्जेक्ट ई इहा आहे, भविष्य तव्हांजी अमरपुरी जे लाइ। अमरपुरी जे लाइ असांजी एम ऑब्जेक्ट आहे। हिते वेठे हुए तव्हां छा था करो? पैराडाइज़ जे श्रृंगार जे लाइ पुरुषार्थ था करो। इनखे छा चईंदासीं? हिते वेठे हुए पंहिंजे खे चेंज था करूं। उॾंदे वेंदे हलंदे बाबा हिकु मनमना भव जी चाबी ॾिनी अथई। बसि हिन जे हिक जे सवाइ ॿियो कोई बि फालतू ॻाल्हि ॿुधाए करे टाइम वेस्ट न करो न। बसि मनमना भव हलंदे फिरदे बाबा हिकु मनमना भव जी चाबी ॾिनी अथई। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदा हलो। बसि हिकु हिन जे ॻाल्हि जे अलावा बाक़ी कोई ॻाल्हियूं फालतू ॿुधाए करे टाइम वेस्ट न करो। तव्हां पंहिंजे ई श्रृंगार में लॻो रहो। ॿियो करे थो नथो करे, हिन में तव्हांजो छा थो वञे? तव्हां पंहिंजी पुरुषार्थ में रहो। एतिरी सम्झ जी ॻाल्हि कोई नयो ॿुधंदो त ज़रूरु वंडर खाईंदो। तव्हां में बि कोई त पंहिंजो श्रृंगार करनि था, कोई त ॿियो ई बिगाड़नि था। असां में बि कोई त पंहिंजो श्रृंगार करनि था, कोई त ॿियो ई बिगाड़नि था। त चेक करो, असां पंहिंजो श्रृंगार करूं था या हेॾा वेॾा जी ॻाल्हियुनि में पंहिंजो श्रृंगार बिगाड़ूं था। कुझु बि थिए थो त ड्रामा हिसाब किताब, पर चिंतन आदि में टाइम वेस्ट कंदा रहंदा आहिनि। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, तव्हां सिर्फ़ु पंहिंजे खे ॾिसो कि असां छा था करूं। ॾाढी नंढी सी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। बसि हिकु ई अक्षर आहे, मनमना भव। तव्हां हिते वेठा आहियो, परंतु बुद्धि में आहे इहे
सॼो सृष्टि जो चक्कर फिरंदो ई रहंदा। बाबा चवंदा आहिनि तव्हां हिते वेठा आहियो परंतु बुद्धि में असांजो सॼो सृष्टि चक्कर फिरंदो ई रहंदो। हाणे पोइ असां विश्व जो श्रृंगार करूं था। तव्हां हिते वेठा आहियो, असां हिते वेही करे बाबा खे यादि करूं था। वेठे वेठे बि बाबा जो पूरे सृष्टि चक्कर जो ज्ञान ॾिनो अथई, उहो बुद्धि में फिरायूं ई था चक्कर खे। हाणे असां विश्व जो श्रृंगार करूं था। सुबुह ख़ुदि जो बि श्रृंगार करूं था त विश्व जो बि श्रृंगार करूं था न। तव्हां केतिरा पद्म पदम भाग्यशाली आहियो। हिते वेठे वेठे तव्हां केतिरा कार्य कंदा आहियो। कोई हथ पांव त हलाइण जी ॻाल्हि ई न आहे, सिर्फ़ु वीचार जी ॻाल्हि आहे। तव्हां चईंदा असां हिते वेठे ऊच ते ऊच विश्व जो ई श्रृंगार था करूं। असां हिते वेठे ऊच ते ऊच विश्व जो ई श्रृंगार था करूं। मनमना भव जो मंत्र केतिरो ऊच आहे। हिन योग सां ई तव्हांजा पाप भस्म थी वेंदा ऐं तव्हां साफ़ ठहींदे सहींदे पोइ केतिरा शोभनिक ठही वेंदा आहिनि। बाबा जी यादि सां असां आत्माऊं बि स्वच्छ थींदा आहियूं त इहा पूरी दुनिया बि स्वच्छ थी वेंदी आहे, केतिरी शोभनिक थी वेंदी आहे न। हाणे आत्मा पते त शरीर जी बि हालत ॾिसो छा आहे। हाणे तव्हांजी आत्माऊं काया कंचन ठही वेंदी। हीअ कमाल आहे न। त ईअं अहिड़ो पंहिंजो श्रृंगार करिणो आहे, दैवी गुण बि धारण करिणा आहिनि। बाप सभिनि खे हिकु ई रास्तो ॿुधाईंदा आहिनि, अलफ़ ऐं बे। अलफ़ खे यादि करो त बे बादशाही मिली वेंदी। दैवी गुण बि धारण करिणा आहिनि। बाप सभिनि खे हिकु ई रास्तो ॿुधाईंदा आहिनि, अलफ़ ऐं बे। सिर्फ़ु अलफ़ जी ॻाल्हि आहे। बाप खे यादि कंदा रहो त तव्हांजो श्रृंगार सॼो बदिली वेंदो। अर्थात आसुरी श्रृंगार खां ईश्वरीय श्रृंगार, पोइ इहे ई ईश्वरीय श्रृंगारनि वारी आत्मा पोइ वञी करे दैवी श्रृंगार कंदी न। हाणे असांजी आत्मा जो श्रृंगार थिए थो, पोइ सत्युग में असांजो शरीर जो श्रृंगार थींदो। बाप सां तव्हां ॾाढा वॾा जादूगर आहियो। तव्हांखे युक्ति ॿुधाईंदा आहिनि कि ईअं ईअं करण सां तव्हांजो श्रृंगार थी वेंदो। पंहिंजो श्रृंगार न करण सां तव्हां मुफ़्त पंहिंजे खे नुक़सानु पहुचाईंदा आहियो। एतिरो त सम्झंदा आहियो असां भक्ति मार्ग में छा छा कंदा हुआसीं। सॼो श्रृंगार ई बिगाड़े करे छा ठही वियासीं, है न। एतिरो त सम्झंदा आहियूं कि असां भक्ति मार्ग में छा छा कंदा हुआसीं। सॼो श्रृंगार ई बिगाड़े करे छा ठही वियासीं। हाणे हिकु ई अक्षर सां बाप जी यादि सां तव्हांजो श्रृंगार थींदो आहे। ॿारनि खे केतिरो सुठी रीति सम्झाए करे बाबा फ्रेश कंदा आहिनि, है न, रिफ्रेश कंदा आहिनि। हिते वेठे तव्हां छा कंदा आहियो। यादि जी यात्रा में वेठा आहियो। अगरि कोई ख़्यालु ॿियो तरफ़ हूंदो त श्रृंगार थोरी थींदो। बाबा जी यादि सां ई श्रृंगार थींदो। ॻाल्हियूं त मन में अचण जी कोशिशि कंदियूं, लेकिन असां बाप जी यादि में रहंदासीं त हटी वेंदी। बाबा चवंदा आहिनि कि बाप जी यादि सां तव्हांजो श्रृंगार थींदो आहे। ॿारनि खे केतिरो सुठी रीति सम्झाए करे मां फ्रेश कंदो आहे। हिते वेठे तव्हां छा कंदा आहियो। यादि जी यात्रा में वेठा आहियो। अगरि कोई ॿियो ख़्यालात हूंदो, ॿी तरफ़ बुद्धि हूंदी त श्रृंगार न थींदो। तव्हां श्रृंगारा हुआ हूंदव, पोइ ॿियनि खे बि रास्तो ॿुधाइणो आहे। बाप ईंदा ई आहिनि अहिड़ो श्रृंगार ठाहिणु। बाप ईंदा ई आहिनि अहिड़ो श्रृंगारो ठाहिणु। कमाल शिव बाबा जी आहे असांजी। तव्हां कमाल शिव बाबा जी, कमाल शिव बाबा तव्हांजी आहे जो तव्हां असांखे केतिरो श्रृंगार कंदा आहियो न। उठंदे वेंदे हलंदे फिरंदे असांखे तव्हां श्रृंगार कंदा आहियो, है न। उठंदे वेंदे हलंदे असांखे
पंहिंजो श्रृंगार करिणो आहे। कोई त पंहिंजो श्रृंगार करे पोइ ॿियनि जो बि श्रृंगार कराईंदा आहिनि, कोई त पंहिंजो ई श्रृंगार न कंदा आहिनि त ॿियनि जो बि श्रृंगार बिगाड़े छॾींदा आहिनि। फालतू ॻाल्हियूं ॿुधी करे उन्हनि जी अवस्था खे हेठि गिराईंदा आहिनि, फालतू ॻाल्हियूं ॿुधाए करे उन्हनि जी अवस्था खे हेठि गिराईंदा आहिनि, ख़ुदि बि श्रृंगार सां रहिजी वेंदा आहिनि त ॿियनि खे बि राय ॾींदा आहिनि। पर ॾिसो, दुनिया में माण्हू ख़ुदि वटि कचिरे जहिड़ो दिमाग़ हुजे त उहो कचिरो इकठो करे वरी ॿियनि खे ॿुधाईंदा त ख़ुदि जो बि ख़राबु, ॿियनि जो बि ख़राबु। भक्ति मार्ग में शास्त्र पढ़ण सां इहे युक्तियूं न ईंदियूं आहिनि। शास्त्र त भक्ति मार्ग जा आहिनि। तव्हांखे चईंदा आहिनि तव्हां छो शास्त्रनि खे न मञंदा आहियो? चओ असां त सभु मञंदा आहियूं, अधु कलाक असां भक्ति कई, शास्त्र पढ़ंदा आहिनि त केरु न मञंदो। परंतु तव्हां अथॉरिटी सां चई सघंदा आहियो कि तव्हां कहिड़ा शास्त्र पढ़ी करे हुन ते हलो था, है न? हर ग्रंथ शास्त्रनि में विकारनि खे ग़लति मञंदा आहिनि। राम जहिड़ो कर्म अॼु दुनिया में माण्हू करे थो न? द्रौपदी जहिड़ो कर्म करे थो। द्रौपदी बि कृष्ण खे पुकारे न। अॼु माण्हुनि सां एॾो ग़लति कमु थिए थो त भॻवान खे यादि करनि था त हुनजी लाज बचाई न। सीता जहिड़ो कमु करे थो कोई त बाबा चवनि था, ॾिसो माण्हू सिर्फ़ु चवनि था असां त शास्त्र पढ़ंदा आहियूं, असां त हीअ पढ़ंदा आहियूं। उन्हनि खे झटि तव्हां चईंदा पढ़ो तव्हांजे शास्त्रनि में छा लिखियलु आहे, केतिरो तव्हां जीवन ओड़ो ठातो अथव न। असांखे अथॉरिटी आहे, सत्यता जी अथॉरिटी, लेकिन नम्रता जो गुण बि हुजिणो खपे न। नम्रता जे व्यवहार सां असां सत्य खे सिद्ध करणो आहे। असांखे मतिलबु जोश में न अचिणो आहे। नम्रता जो व्यवहार बि हुजे, प्यार सां सत्यता, मतलब पोलाइटली। बाबा चवनि था शास्त्र पढ़ंदा आहिनि त केरु अगरि उहो तव्हांखे चवनि कि तव्हां शास्त्र न मञंदा, चओ असां सभु मञंदा आहियूं, अधु कलाक भक्ति करी शास्त्र पढ़ंदा आहियूं, केरु न त पढ़ंदा आहिनि त केरु न मञंदा आहिनि। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे त ज़रूरु ॿिन्हिनि खे ई मञंदा आहिनि न। इहे बेहद जो ॾींहुं, बेहद जी राति आहे। बाप चवंदा आहिनि मिठी मिठी ॿार तव्हां पंहिंजो श्रृंगार करो, टाइम वेस्ट न करो। टाइम ॾाढो थोरो आहे, तव्हांजी ॾाढी विशाल बुद्धि हुजणी खपे। आपस में ॾाढो मिठो प्रेम सां रहणो खपे, टाइम वेस्ट न करणो खपे, छो जी तव्हांजो टाइम ॾाढो वैल्यूएबल आहे। कौड़ी सां हीरे जहिड़ो तव्हां ठाहींदा आहियो ऐं ॿियनि खे बि ठाहींदा आहियो। कौड़ी सां हीरे जहिड़ो असां बि ठहूं था, ॿियनि खे बि ठाहींदा आहियूं न। बाबा चवंदा आहिनि मुफ़्त में एतिरो थोरी ॿुधो था। कोई कथा आहे छा? इहे बाबा चवनि था टाइम वेस्ट न करणो आहे, छो जी टाइम ॾाढो तव्हांजो वैल्यूएबल आहे। असां कौड़ी खां हीरे जहिड़ो ठहूं था त बाबा चवनि था मुफ़्त में एतिरो थोरी ॿुधाइनि था। बाबा कोई कथा आहे छा? इहा बाबा अक्षर ई हिकु ॿुधाईंदा आहिनि। वॾे वॾे आत्मनि खे जास्ती ॻाल्हि थोरी करणी खपे। बाप त सेकेंड में जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। इहा आहे ऊंच श्रृंगार वारा। तॾहिं त उन्हनि जे लाइ, तॾहिं त उन्हनि खे उन्हनि जा ई चित्र आहिनि न। इहे आहिनि ऊंच श्रृंगार वारा, राधे कृष्ण, लक्ष्मी नारायण। तॾहिं त उन्हनि जा ई चित्र आहिनि जेके ॾाढा पूजदा रहंदा आहिनि। जेतिरो वॾो आदमी हूंदो ओतिरो वॾो मंदरु ठाहींदा, वॾो श्रृंगार कंदा। अॻियां त देवताउनि जे चित्रनि ते हीरे जो हार पहनाईंदा हुआ। बाबा जो त अनुभव आहे न। बाबा ख़ुदि हीरे जो हार ठारायो हुई लक्ष्मी नारायण जे लाइ। वास्तव में त उन्हनि खे उन्हनि जहिड़ो हिते पहरवाइस कोई ठाहे न सघे। जो चैतन्य में लक्ष्मी नारायण जा जीअं कपिड़ा हूंदा, गहना हूंदा, ओड़ो त हिते कोई ठाहे न सघे। हाणे तव्हां ठाहियो था न नंबरवार पुरुषार्थ अनुसार। त बाप सम्झंदा आहिनि ॿार टाइम वेस्ट न करिणो आहे, न ॿियनि खे करो, न ॿियनि जो करो। बाप युक्ति ॾाढी सहज ॿुधाईंदा आहिनि। मूंखे यादि करो त सभु पाप कटिजी वेंदा।
बिगर श्रृंगार थी न सघे, यादि बिगर श्रृंगार थी न सघे। तव्हां इहे ठहिण वारा आहियो न, दैवी स्वभाव धारण करिणो आहे। इन में चइण जी बि दरकार न आहे, परंतु पत्थर बुद्धि थियण जे कारण इहे सम्झाइणो पवंदो आहे। बाबा चवंदा आहिनि तव्हां इहे ठहिण वारा आहियो, यादि बिगर एतिरो श्रृंगार न थी सघे, तव्हां इहे ठहिण वारा आहियो, दैवी स्वभाव धारण करिणो आहे। हिन में चइण जी दरकार न आहे, परंतु पत्थर बुद्धि थियण जे कारण सभु सम्झाइणो पवंदो। बाबा खे 1 सेकेंड जी ॻाल्हि आहे। बाप चवंदा आहिनि मिठे मिठे ॿार, तव्हां पंहिंजे बाप खे भुलजण सां तव्हांजो केतिरो श्रृंगार तव्हां बिगाड़े छॾियो आहे। हिकु बाप खे भुलजण सां तव्हां पूरो श्रृंगार ई बिगाड़े छॾियो आहे। बाप त चवंदा आहिनि हलंदे फिरंदे श्रृंगार कंदा रहो, परंतु माया बि घटि थोरी आहे। कोई लिखंदा आहिनि बाबा तव्हांजी माया ॾाढो तंग कंदी आहे। अरे असांजी माया किथे आहे, इहे त खेल आहे न, इहे त खेल आहे। मां त तव्हांखे माया सां छुड़ाइण आयो आहियां, मुंहिंजी माया पोइ किथां आई। हिन समय पूरो ई इन्हनि जो राज्य आहे। जीअं हिकु राति ऐं ॾींहं में फ़र्क़ु न थी सघंदो आहे, इहे पोइ बेहद जी राति ऐं बेहद जो ॾींहुं। मुंहिंजी माया न आहे, हिन समय पूरो ई न माया जो राज आहे। जीअं हिकु राति ऐं ॾींहं में फ़र्क़ु न हूंदो आहे, जीअं हिन राति ऐं ॾींहं में फ़र्क़ु न हूंदो आहे, इहे पोइ बेहद जी राति ऐं ॾींहुं। त राति राति आहे, ॾींहुं ॾींहुं आहे, हिन में 1 सेकेंड जो बि फ़र्क़ु न आहे। मतिलबु जीअं राति जेतिरो समय हूंदी ओतिरो समय हूंदी, ॾींहुं जेतिरो समय ओतिरो समय। 24 घंटा बदलंदा थोरी, 24। हा, बाक़ी गर्मी सर्दी में ईअं थींदो आहे कि कॾहिं ॾींहुं नंढो कॾहिं राति वॾी हीअं थींदी आहे। त उहो बाबा टाइम जे हिसाब सां चवनि था उहा हीअं बेहद जी राति ऐं बेहद जो ॾींहुं आहे। त जेतिरो समय रावण जो राज्य आहे त माया जो राज्य आहे ई, हिन समय माया जो राज्य आहे ई। लेकिन असांखे सदा सर्वशक्तिवान सां गॾु रही करे असां हुन ते विजय प्राप्त करे सघंदा आहियूं। पोइ धीरे धीरे जॾहिं असां ॾाढा सारा थी वेंदासीं त बाबा जो राज्य अची वेंदो। त बाबा चवनि था कि हिन बेहद जी राति ऐं ॾींहं में बि 1 सेकेंड जो बि फ़र्क़ु न पई सघंदो आहे। जंहिं सेकेंड रावण जो राज्य ख़तमु थियणो हूंदो पूरो हुन सेकेंड ई थींदो। हाणे तव्हां ॿार नंबरवार पुरुषार्थ अनुसार अहिड़ो श्रृंगार करो था न। बाप चवंदा आहिनि चक्रवर्ती राजा ठहिणो आहे त चक्र फिराईंदा रहो, भल ग्रस्त व्यवहार में रहो, इन में सॼो बुद्धि सां कमु वठिणो आहे न। भल ग्रस्त व्यवहार में रहो, इन में सॼो बुद्धि सां कमु वठिणो आहे। असांखे छा करिणो आहे छा न करिणो आहे, आत्मा में ई मन बुद्धि आहे न। हिते तव्हांखे ॿाहिरां जो गोरख धंधो कुझु बि न आहे न। घर गृहस्थी में रही करे तव्हां बुद्धि सां सम्झंदा वञो कीअं कलयुग में छा हुयो, कीअं हाणे बाबा सतयुग की दुनिया जी स्थापना करण लाइ असांखे कहिड़ी कहिड़ी मत ॾियनि था। उन हिसाब सां बाबा जी मत खे कम में लॻाईंदे उहे पंहिंजो संस्कार ठाहींदा वञो। सिंपल आहे न, आत्मा में ई मन बुद्धि आहे। हिते तव्हांखे ॿाहिरां जो गोरख धंधो आदि कुझु न आहे। हिते ईंदा ई आहियो तव्हां पंहिंजो पाण खे श्रृंगारण ईंदा आहियो न, रिफ्रेश थियण ईंदा आहियो। बाबा पढ़ाईंदा आहिनि त सभिनि खे हिकु ई जहिड़ो पढ़ाईंदा आहिनि न बाबा। हिते बाबा वटि ईंदा आहिनि नई नई पॉइंट्स समुख ॿुधणु, पोइ घर में वेंदा आहिनि त जो कुझु ॿुधियो उहो ॿाहिरि निकिरी वेंदो। हितां खां ॿाहिरि निकिरण सां ई झोली छटिजी वेंदी आहे। जो ॿुधियो हुन ते मनन चिंतन न कंदा आहिनि। तव्हांजे लाइ त इहे हिते एकांत जी जॻह ॾाढी आहे। ॿाहिरि में त ॾाढो खटमल फिरंदा रहंदा आहिनि, हिक ॿ जो खून कंदा आहिनि, पींदा ई रहंदा आहिनि।
मतिलबु अहिड़ा माण्हू दुनिया में हूंदा आहिनि जो हिक ॿिए जो खून पींदा रहंदा आहिनि, मतिलबु डिस्टर्ब कंदा रहंदा आहिनि, खून कंदा आहिनि, खून पींदा ई रहंदा आहिनि। असां त बाबा जो ज्ञान जो प्यालो, ज्ञान रतन असांजी बुद्धि में आहिनि, उहो ई प्यालो ई पींदा रहंदा आहिनि, ज्ञान रतन। बाबा चवंदा आहिनि त तव्हां ॿारनि खे बाबा सम्झाईंदा आहिनि कि तव्हांजो टाइम मोस्ट वैल्यूएबल आहे, इन खे तव्हां वेस्ट न करो। पंहिंजे खे श्रृंगारण जी ॾाढी युक्तियूं मिलियूं आहिनि। मां सभिनि जो उद्धार करणु ईंदो आहियां। मां आयो आहियां तव्हांखे विश्व जी बादशाही ॾियणु, त तव्हां हाणे मूंखे यादि करो, टाइम वेस्ट न करो। कम काज कंदे भी बाप की याद कंदा रहो। एतिरा ढेर सभु आत्मायूं आशिक हिकु परम पिता परमात्मा माशूक जी आहिनि। केतिरी ढेर आत्मायूं आहिनि। कोई बाबा खे कहिड़े रूप में यादि कंदा आहिनि, कोई कहिड़े। एतिरी सारी ढेर आत्मायूं आशिकनि जो हिकु परम पिता परमात्मा माशूक आहे। त इहे असांखे यादि रखिणो आहे न। कमकाज कंदे बि हिकु बाप खे यादि करो, टाइम वेस्ट न करो। उहे सभु आत्मायूं आशिक आहिनि, बाबा हिकु माशूक आहे। उहे सभु जिस्मानी कथायूं आदि त तव्हां ॿुधंदा, ॾाढी ॿुधंदा आया आहिनि न। उहे सभु त असां ॾाढी ॿुधंदा आया आहियूं। हाणे बाप चवंदा आहिनि उहे सभु भुलिजी वञो। उहे सभु जेकी बि जिस्मानी कथायूं आहिनि उहे सभु भुलिजी वञो। हाणे बाबा जो असांखे यथार्थ अर्थ ॿुधाइनि था, हुनखे यादि रखो। हाणे बाबा जो असांखे ॿुधाइनि था, हुनखे यादि रखो। हाणे बाप चवंदा आहिनि भक्ति मार्ग में तव्हां मूंखे यादि कयो ऐं वाइदो बि कयो, असां तव्हांजा ई ठहींदासीं। भक्ति मार्ग में तव्हां यादि बि कयो ऐं वाइदो बि कयो कि असां तव्हांजा ई ठहींदासीं। ढेर जा ढेर आशिकनि जो हिकु ई माशूक आहे। भक्ति मार्ग में चवंदा आहिनि ब्रह्म में लीन थी वेंदा। इहे सभु आहे फालतू ॻाल्हियूं। हिकु बि मनुष्य मोक्ष खे न पाए सघंदा आहिनि। इहे त अनादि ड्रामा आहे न। एतिरा सभु एक्टर्स आहिनि, हिन में ज़रा बि फ़र्क़ु न थी सघंदो। ये तो सब अनादि ड्रामो ठहियलु आहे। एतिरा सभु एक्टर्स आहिनि, हिन में ज़रा बि फ़र्क़ु न थी सघंदो आहे। बाप चवंदा आहिनि सिर्फ़ु हिकु अलफ़ खे यादि करो त तव्हांजो इहो श्रृंगार थी वेंदो। बाबा चवंदा आहिनि हिकु अलफ़ खे यादि करो त तव्हांजो इहो श्रृंगार थी वेंदो। हाणे तव्हां इहे ठहो था, स्मृति में ईंदो आहे न, अनेक बार असां इहे श्रृंगार कयो। स्मृति में ईंदो आहे न कि अनेक बार असां इहे श्रृंगार कयो आहे। अहिड़ो कल्प कल्प बाबा तव्हां ईंदा, असां तव्हां खां ई ॿुधंदासीं। केतिरी गुये पॉइंट्स आहिनि, केतिरी गुये पॉइंट्स आहिनि। बाबा चवनि था कल्प कल्प बाबा तव्हां ईंदा, असां तव्हां सां ई ॿुधंदासीं। केतिरी गुये पॉइंट्स आहिनि। बाबा युक्ति ॾाढी सुठी ॿुधाईंदा आहिनि। वारी वञो अहिड़े बाप ते। आशिक माशूक बि सभु हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि। आशिक माशूक बि सभु हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि। इहे त सभी आत्माउनि जो हिकु ई माशूक आहे, है न। जिस्मानी कोई हिते जिस्मानी जी कोई ॻाल्हि कोन्हे, परंतु तव्हां संगम युग ते ई बाप सां इहा युक्ति असांखे मिलंदी आहे। काथे बि तव्हां खाओ वञो, काथे बि तव्हां वञो, खाओ पीओ, घुमो, नौकरी करो, पंहिंजो श्रृंगार कंदा वञो, अर्थात बाप खे यादि कंदा वञो, त पुराणो उतरंदो वेंदो, नयो श्रृंगार थींदो वेंदो। बाबा चवंदा आहिनि आत्मायूं सभु हिकु माशूक जी आशिक आहिनि, बसि उन्हनि खे ई यादि कंदा रहो। कोई ॿार चवंदा आहिनि असां त 24 घंटे यादि कंदा रहंदा आहियूं, परंतु सदैव त कोई करे न सघंदो आहे। ज़्यादा से ज़्यादा 2-2.5 घंटे ताईं यादि करे सघंदा आहिनि। जांसी अगरि लिखनि त बाबा मञदा न आहिनि।
ॿिए खे स्मृति दिलाईंदा न आहिनि त कीअं सम्झूं था यादि कंदा आहियो। छा कोई डिफ़िकल्ट ॻाल्हि आहे? कोई इन में ख़र्चो कुझु बि न आहे। बसि बाबा खे यादि कंदा रहो त तव्हांजा पाप कटिजा वेंदा। दैवी गुण बि धारण करणा आहिनि। पतित कोई शांति धाम व सुखधाम में वञी न सघे। इन करे सभी आत्माउनि खे पावन बि हिते ई ठहिणो आहे। बाप ॿारनि खे चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झो, भाउ भाउ सम्झो। 84 जन्मनि जो पाठ हाणे पूरो थींदो आहे। हीउ पुराणो चोलो हाणे सभिनि खे छॾिणो आहे। ड्रामा ॾिसो कीअं ठहियलु आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो नंबरवार पुरुषार्थ अनुसार दुनिया में त कोई कुझु बि न सम्झंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो नंबरवार पुरुषार्थ अनुसार दुनिया में त कोई कुझु बि सम्झंदा न आहिनि। हर हिकु पंहिंजे खां पुछे कि असां बाप जी मत ते हलंदा आहियूं। हलंदा त श्रृंगार बि सुठो थींदो। हिकु ॿ खे उल्टी ॻाल्हियूं ॿुधाए करे अथवा ॿुधी करे पंहिंजो श्रृंगार बि बिगाड़े ॾींदा आहिनि त ॿियनि जो बि बिगाड़े ॾींदा आहिनि। ॿारनि खे त हिन ई धुन में लॻो रहणो खपे कि असां अहिड़ा श्रृंगारदारी कीअं ठहूं। बाक़ी त जो कुझु आहे उहो ठीकु आहे। सिर्फ़ु पेट जे लाइ 2 रोटी आराम सां मिले। सिर्फ़ु पेट जे लाइ रोटी आराम सां मिले। वास्तव में पेट जास्ती न खाईंदो आहे। भले तव्हां सन्यासी आहियो परंतु राजयोगी आहियो। न ॾाढो ऊच न ॾाढो नीच। खाओ भल परंतु ज़्यादा हिरी न वञो। आदत न पइजी वञे। इहे हिकु ॿ खे यादि दिलायो। शिव बाबा खे यादि करो। वरसो यादि आहे। शिव बाबा यादि आहे। विश्व जी बादशाही जो श्रृंगार यादि आहे। वीचार करो हिते वेठे वेठे तव्हांजी छा कमाई आहे। हिन कमाई सां त अपार तव्हांखे सुख मिलंदो आहे। सिर्फ़ु यादि जी यात्रा सां ॿियो कोई तकलीफ़ ई न आहे। भक्ति मार्ग में मनुष्य केतिरा धक्का खाईंदा आहिनि। हाणे बाप आया आहिनि श्रृंगारण त पंहिंजो सुठी रीति ख़्यालु करो। भूलो न माया भुलाए ॾींदी आहे। पोइ टाइम ॾाढो वेस्ट कंदा आहिनि। तव्हांजो त इहे वैल्यूएबल टाइम आहे। पढ़ाई जी महिनत सां मनुष्य छा खां छा ठही वेंदा आहिनि। बाबा तव्हांखे कोई तकलीफ़ न ॾींदा आहिनि। सिर्फ़ु बाबा संगे चईंदा आहिनि मामेकम यादि करो। मूंखे यादि करे उथो वियो खाओ पीओ कमु करो। ॿियो कुझु थोरी था चवनि। कोई बि किताब आदि उठाइण जी दरकार न आहे। बाबा कोई किताब उठाईंदा आहिनि छा? बाबा त चईंदा आहिनि मां अची करे हिन प्रजापिता ब्रह्मा द्वारा एडॉप्ट कंदो आहियां। प्रजापिता आहे न त इन्हनि जी एतिरी कुख वंशावली आहे। प्रजा कीअं हूंदी? ॿार एडॉप्ट थींदा न। वरसो बाप सां ई मिलणो। बाबा चईंदा आहिनि वरसो त बाप खां ई मिलणो आहे न। बाप ब्रह्मा द्वारा एडॉप्ट कंदा आहिनि असांखे। इन जे लाइ उन्हनि खे माता पिता चइबो आहे। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। बाबा खे अचिणो ॾाढो बाबा जो अचणु ॾाढो एक्यूरेट आहे। एक्यूरेट टाइम ते बाबा मथां खां हेठि ईंदा आहिनि। एक्यूरेट टाइम ते ईंदा आहिनि। दुनिया जी बदिली त थियणी ई आहे। हाणे बाप तव्हां ॿारनि खे केतिरी अकल ॾींदा आहिनि। बाप जी मत ते हलणो आहे। स्टूडेंट जो पढ़ंदा आहिनि उहो ई बुद्धि में हलणो आहे। स्टूडेंट जी बुद्धि में उहो ई हलणो आहे जो बाबा पढ़ाईंदा आहिनि, जो टीचर पढ़ाईंदो आहे। तव्हां बि इहे संस्कार खणी वेंदा। असां बि इहे संस्कार खणी वेंदासीं। असांजे अंदरि जीअं बाप में संस्कार आहे उहो तव्हांजी आत्मा में बि संस्कार भरजनि था। पोइ जॾहिं जाते वेंदा हो पोइ जॾहिं हिते ईंदा हो त उहो ई पार्ट रिपीट थींदो। अर्थात मथां खां जॾहिं हेठि ईंदासीं त हुन ई संस्कार अनुसार कर्म कंदासीं।
नंबरवार पुरुषार्थ अनुसार ईंदव। तव्हांजी पंहिंजी दिलि खां पुछो केतिरो पुरुषार्थ असां कयो आहे पंहिंजे खे श्रृंगारण जो। त पंहिंजे खां पुछो असां केतिरो श्रृंगार कयो आहे, केतिरो पुरुषार्थ कयो आहे पंहिंजे खे श्रृंगारण जो। टाइम किथे वेस्ट त न कयो आहे। बाप सावधान कंदा आहिनि वाहियात ॻाल्हियुनि में किथे बि टाइम गवायो न। बाबा चईंदा आहिनि बाप जी श्रीमत यादि रखो, मनुष्य मत ते न हलो। तव्हांखे इहो पतो थोरी हुयो कि असां पुराणी दुनिया में आहियूं, न तव्हांखे पतो थोरी हुयो कि असां पुराणी दुनिया में आहियूं। बाबा ॿुधाए अथई कि तव्हां छा हुयो। हिन पुराणी दुनिया में केतिरो अपार दुख आहे। इहे बि ड्रामा अनुसार पाठ मिलियल आहे। ड्रामा अनुसार अनेकानेक विघ्न बि पवंदा आहिनि। हिन पुराणी दुनिया में अपार दुख आहे, इहे बि ड्रामा अनुसार पाठ मिलियो आहे। ड्रामा अनुसार अनेकानेक विघ्न बि पवंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार इहे ज्ञान ऐं भक्ति जो खेल आहे। वंडरफुल ड्रामो आहे न। एतिरी नंढी आत्मा में सॼो पाठ अविनाशी भरियल आहे जो वॼाईंदी ई रहंदी आहे। असांजी आत्मा में हर सेकेंड जो पाठ भरियल आहे। हिन सेकेंड असांखे छा करिणो आहे, ॿिए सेकेंड छा करिणो आहे, जो आत्मा वॼाईंदी रहंदी आहे। बाबा चईंदा आहिनि कि इहा आहे ज्ञान भक्ति जो खेल। अधु कलाक ज्ञान, अधु कलाक भक्ति हलंदी रहंदी आहे। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ॿिया सभु ॻाल्हियुनि खे छॾे हिन धुन में रहणो आहे कि असांखे लक्ष्मी नारायण जहिड़ो श्रृंगारदारी कीअं ठहूं। पंहिंजे पाण खां ॿियो आहे पंहिंजे पाण खां पुछो असां श्रीमत ते हली करे मनमना भव जी चाबी सां पंहिंजो श्रृंगार ठीकु करूं था। पहिरियों त चेक करो सभई ॻाल्हियुनि खे छॾे करे इहे न धुन में आयो। पोइ बाबा खे यादि करे पंहिंजो श्रृंगार ठीकु रीति करूं था। उल्टी सिधी ॻाल्हियूं ॿुधी करे ॿुधाए करे आत्मा जो श्रृंगार बिगाड़ंदा त न आहियो। आपस में प्रेम में रहंदा आहियो। पंहिंजो वैल्यूएबल टाइम किथे बि वेस्ट त न कंदा आहियो। नेक्स्ट पॉइंट आहे दैवी स्वभाव धारण कंदा आहिनि। वरदाना व्यर्थ संकल्पनि जे कारण खे ॼाणे उन्हनि खे समाप्त करण वारा समाधान स्वरूप आहिनि। व्यर्थ संकल्प उत्पन्न थियण जे मुख्य कारण ॿ आहिनि। हिकु अभिमान, ॿियो आहे अपमान। मूंखे घटि छो सम्झनि, मुंहिंजो बि इहो पद हुजिणो खपे, मूंखे बि अॻियां करिणो खपे। त हिन में या त पंहिंजो अपमान सम्झंदा आहिनि या त अभिमान में अची वेंदा आहिनि कि मूंखे छो न अॻियां रखनि, त अपमान थींदो आहे। या अभिमान कि मां एॾी वॾी आहियां त मूंखे छो न रखनि। नाम में, मान में, शान में, अॻियां अचण में, सेवा में, सभिनि में ये अभिमान या अपमान जी फीलिंग हिन कारण ईंदी आहे कि मूंखे घटि छो सम्झनि, मूंखे इहे पद छो न ॾिननि, मूंखे अॻियां छो न कयनि। अभिमान या अपमान महसूसु कंदा आहिनि। इहे ई व्यर्थ संकल्पनि जो कारण आहे। हिन कारण खे ॼाणे करे निवारण करण ई समाधान स्वरूप है। इन्हनि कारणनि खे इहे जेका बाबा असांखे ॿुधाई न व्यर्थ संकल्प कहिड़ा कहिड़ा ईंदा आहिनि।
मूंखे घटि छो सम्झनि, मुंहिंजो इहे पद हुजिणो खपे, मूंखे बि अॻियां करिणो खपे, मूंखे बि अॻियां उन्हनि खे करिणो खपे। त इहे व्यर्थ संकल्पनि जे कारण अभिमान व अपमान जी फीलिंग ईंदी आहे। त इहे व्यर्थ संकल्प इन कारण खे ॼाणे करे निवारण करण ई समाधान स्वरूप है न। त बाबा त चईंदा आहिनि कि असांखे त दिलि सां बाबा जी यादि में रही करे सेवा करणी आहे। असांखे सेवा करण खां पोइ असांजी पोस्ट वॾी थिए हीअं न सोचो। कोई असांखां पुछे न पुछे, असांखे कर्म करिणो आहे, बाबा जी यादि में कर्म कंदा वञो है न। कोई असांखे पद ॾे न ॾे, असांखे अॻियां करे न करे। बाप दादा त चए अथई, बाप दादा जी लिस्ट में तव्हांजो नाम अॻियां आहे। बाप दादा त चयो अथई न, तव्हांजी मुंहिंजी लिस्ट में तव्हांजो नाम अॻियां आहे। त बाप दादा जी लिस्ट में नाम खपे या हिते संगम युग ते ब्रह्मण परिवार में खपे? हा, बाबा चईंदा आहिनि कि हिते जो नामी ग्रामी आहे उहो ई सत्युग में उच्च पद पाईंदा, लेकिन कूड़ो नामी ग्रामी अलॻि हूंदो आहे, सचो नामी ग्रामी अलॻि हूंदो आहे। त हिन जे लाइ ॾाढी विशाल बुद्धि खपे, तॾहिं असां समाधान स्वरूप थी सघंदासीं। स्लोगन आहे, साइलेंस जी शक्ति द्वारा स्वीट होम जी यात्रा करणु ॾाढो सहज आहे। मन खे हिकदमि शांति, मुख सां हिकदमि शांति, तॾहिं असां परमधाम जी यात्रा ख़ुदि बि करे सघंदा आहियूं, ॿियनि खे बि कराए सघंदा आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।